कुझु सुवाल आहिनि, अगरि जे तव्हांखे जवाबु अचनि त पोइ कमेंटमेंट में ज़रूरु लिखिजो। अक्सर करे माण्हू चवंदा आहिनि त कंहिंजी बि ग़लती जे मथां परदो विझिजे, पर उहो कपिड़ो मिलंदो किथे ऐं घणा मीटर हुजे, ऐं धोखे खाइण खां पोइ छा पाणी पीजे या न। माण्हू चवंदो आहे त पापनि जो घड़ो भरिजी वियो आहे, भला पाप घड़े में अंदरि छो, उते जा थधा रहंदा इन जे करे। माण्हू चवंदा दिलि जे मथां पथर रखे वञा थो, भला उहो पथर किथे मिलंदो ऐं उन पथर जो वज़न घणो हूंदो जेको दिलि जे मथां रखिबो। ॿियो चवंदा आहिनि त कंहिंजे बि ज़ख़्मनि जे मथां लूणु न बुरकिजे, पर उहो लूणु कहिड़ी कंपनी जो हुजे जेको लूणु बुरकींदा आहिनि। हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि त असां किथां जा बि न रहिया साईं, पोइ उहे किथे रहंदा आहिनि। ऐं माण्हू चवंदा त अला भाड़ में वञे, भाड़ में त वञे, पोइ छा ते वञे, उहो रश्के ते वञे, मोटर साइकिल या कार में वञे। वरी हिकिड़ा चवंदा आहिनि त इज़त जो सुवालु आहे, भला उन सुवाल में घणी मार्कूं मिलंदियूं उन। ऐं माण्हू चवंदा आहिनि इज़त ई मानी कमाइजे, इज़त ई मानी कमाइजे, बाक़ी सब्ज़ी न कमाइजे जंहिं मां भाॼी ठहंदी आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अगरि कंहिंखे बि हिन जो जवाबु अचे त कमेंट में ज़रूरु लिखी मोकिलिजो त इहे सुवाल कीअं आहिनि ऐं हिन जो जवाबु कहिड़ो हूंदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।